रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुभान अल्लाह। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा। जवायत सजीदा ध्यान सलात पढ़े लाउड हारो वरी लाउड के ॾाढे आवाज़ के वधाए सलात शरीफ पढ़ो ॾाढे बिरादरान इस्लाम। कॾहिं कॾहिं ज़िंदगी में एॾा मौक़ा ईंदा आहिनि जो पाण ई चङाई नसीब थी वेंदी आहे। अॼु असांखे बि चङाई नसीब आहे, तव्हांखे बि नसीब आहे, पर वैसा एजाज़ खे त वॾी नसीब। मां पुछा कई त हे जेको मदरसो जाते अॼु क़ुरान मजीद जी हिफ़्ज़ करण जी सादत माणी याद अचे, हिन मदरसे खे संभाले केरु थो, ख़र्च केरु थो करे, चयो त वैसे एजाज़ साहब। मदीने जे सोणे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त साड़ न कंदा कयो, हसद न कंदा कयो हिक ॿिए से। यानी ॾिसे त फलाणो मां वधी वियो आहे ऐं सड़ी वञे पची वञे, मां ईअं न कजाए। इन जो ॾंढ कहिड़ो आहे, इन साड़ करण जो, हसद करण जो ॾंढ इहो आहे त जेके नेकियूं कंदव अलाह पाक ख़तमु करे छॾींदो। इहो साड़ उन्हनि नेकियुनि खे साड़ी थियो दिल में, थियो ॿिए मुस्लमान सां साड़ी न नेकी। करीमन फरमायो त ॿिनि माण्हुनि सां रीस कर जाइज़ अथई। ॿिए हंधि रीस कंदे त नुक़सान, साड़ कंदे नुक़सान, पर ॿिनि माण्हुनि सां कंदे त पोइ मोकल थी तोखे शरीयत जी इजाज़त आहे। हिकु उन पैसे वारे सां अलाह पैसो ॾे। हाणे हर को करे कोन्हे। अॼु मूंखे मोहम्मद साले बि ॿुधायो त मुंहिंजो पुटु बि हे आहे, बुर्ज पढ़ाईंदा आहियूं न जलसण में। हाणे मोहम्मद साले ईअं करे आहे त जेके मौलूदी आया त पंहिंजा पैसा बि उन्हनि खे ॾिया। बाबा मुंहिंजे ॻोठ में आया आहियो, मां नाथ खणी पैसा तव्हांखे न ॾियां, पोइ उते ईंदुसि त खणंदो मां। ईअं कोन कई। अञा बि उन थुले असांजे मथां ई जाम खणी पियो वञे पाण। थुले जी ॻाल्हि कई त टहक सॾो थो ॾे। चवंदा हा सुभान अल्लाह। अंदर में हुई सही, साले मां बाहि कढियईं। हा सही। खिल जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि त थुलो ऐं सॼो झंग में गॾिया पिया वञनि, पोइ ओचितो रिछ निकितो झंग मां। हीअं जो रिछ खे ॾिनऊं त सनो तो सनो वण ते चढ़ी वियो, थुलो वीचारो चढ़ी न सघियो, टिप टिप कई करे किरी पियो, साह बंदि करे सुम्ही पियो। अलाह थुले खे बचायो, रिछ जे दिलि में अलाए केॾी विधई, रिछ सिंगियूं सिंगियूं हलियो वियुसि, चकु न पातईं। पोइ रिछ वियो त सनो लही आयो, चई भला रिछ तोसां ॻाल्हियूं पियो करे जा? चई हा। रिछ चए पियो त सनन जे संगत ते एतबार न कजांइ, साले होशियारी कजांइ, हेॾे तुंहिंजो कुझु ख़िलाफ़ आहे। बिरादरान इस्लाम, मदीने जो सोणो घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, ॿुधण जहिड़ी ॻाल्हि आहे, महबूबनि जी आहे। पाण फरमायूं त कंहिंखे पैसे अलाह साईं दुनिया ॾे, पैसो ॾे, पोइ उहो छा थो करे, उहो उन पैसे सां अलाह जी राह में ख़र्च थो करे। मस्जिद ठाराई, मदरसे जी सदात कई, वैसे एजाज़ खान दीन जे इल्म जी, कंहिं ग़रीब माण्हू जी मदद, कंहिं रनड़ औरत जी मदद, इस्लाम जी रस्ते में इस्लाम जी मदद, कंहिं तालिब खे कपिड़ा वठी ॾिनई, कंहिंखे कुझु। त इहा जेका रीस आहे न, इहा जाइज़ आहे। ऐं ॿी कहिड़ी रीस जाइज़ आहे? ॾिसे त को पाण इल्म पढ़ाए थो, ये जेके हाफ़िज़ आहिनि
आलिम है न या रीस क्यों मां भी जेकर आलिम थिया मां भी हाफिज थिया इन्हीं वांगुरु पढ़ाया नफिल पढ़ा नमाजूं पढ़ा जिक्र किया दीन के पखे इन ते अल्लाह ताला राज़ी थींदो आहे। बिरादरान इस्लाम मां मुबारकबाद थो ॾियां हाफ़िज़नि खे बि छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे त साराहियो जेके दीन जी मदद कनि था पर हाफ़िज़नि जे अबे अमा जो बि इनाम ॿुधायो। सुभान अल्लाह। फरमायूं त कहे मुस्लमान जे बचड़े क़ुरान पढ़ियो हाणे क़ुरान शरीफ़ न पढ़ियो सुभान अल्लाह याद बि न कयो अमल बि न कयो पी बात कोन पढ़ियो पी बात पंहिंजो बच्चो छॾियो पढ़ाइण ते सरकार फरमाइनि था त इन एवज़े में जो पंहिंजे बचड़े खे क़ुरान मजीद पढ़ायई आलिम पढ़ायई हाफ़िज़ पढ़ायई क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं बेइज्जती ताज पाराईंदुसि। सुभान अल्लाह। बेइज्जत जा छट जन्नत जा उन्हनि में रोशनी हूंदी चमक हूंदी हीरन ऐं सिज खां वधीक जो माण्हू रीसूं कंदा त जेकर असांखे बि इहो थिए। ऐं जेको पढ़ाए थो उस्ताद क़ुरान पढ़ाए थो इल्मु पढ़ाए थो क़ुरान शरीफ़ पढ़े थो ॿियनि खे पढ़ाए थो क़ुरान शरीफ़ सिखे थो ॿियनि खे सेखारे थो क़ुरान मजीद जो हुकुम अहकाम फरमान ये सेखारे थो मुसलमाननि खे सरकार फरमाइनि था अल्लाह साईं वटि इहो ज़ोर भलो आहे। उस्ताद भी भला पढ़ण वारा भी भला हाफ़िज़ के अल्लाह साईं फरमाईंदो अमल करे क़ुरान शरीफ़ पढ़ंदो रहे सरकार फरमाईंदा त अल्लाह साईं फरमाईंदो हाफ़िज़ हाणे तूं क़ुरान शरीफ़ शुरू कर ठाहे ठाहे पढ़ंदो वञ असांजे बेश्त जे दर्जनि ते चढ़ंदो वञ। हाणे जाथे पूरो करे क़ुरान शरीफ़ एसी ताईं बेश्त जो इहो सॼो मुल्क तुंहिंजो इन पासे ॾे असांजा तवजा घटि थी विया आहिनि। नमाज़ खाऊं ज़िक्र खाऊं क़ुरान मजीद जी तिलावत खाऊं सफ़ा अॼु मुस्लमान घणो हटी वियो आहे। हर कोई पंहिंजी करे वला तज़िर वाज़िरतुन विज़र उख़रा अल्लाह से फरमाए थो त जेकॾहिं निमाज़ तो क़ज़ा कई इहो ॾंढ ॿिए ते न पवंदो टिकड़ तुंहिंजी ते पवंदो रोज़ो तो न रखियो इहा बि तकलीफ़ तुंहिंजे मथां पवंदी ॿिए जे मथां। क़ुरान शरीफ़ जे तिलावत जो पाण फरमायूं त क़ुरान घणो पढ़ो क़ुरान शरीफ़ तिलावत घणी कयो ॿिनि सूरतुनि जो मिसाल ॾिनो सरकार वॻो ॿिनि जो सम्झ त पोइ सॼो क़ुरान छा हूंदो पाण फरमायूं त बकर सूरत ऐं आल इमरान सूरत ये घणी तो पढ़े कोई घणो तो पढ़े नमाज़ुनि में तो पढ़े ईअं क़ुरान शरीफ़ तिलावत करे क़यामत जे ॾींहुं हर को हिसाब त थींदो न हर कंहिंजो थींदो हे ग़रीब जॾहिं उथंदो हशर जे मैदान में बीहंदो त इहे ॿई सूरतूं ॿिन्ही पासनि खां ईअं उॾरी तेज़ ईंदियूं जीअं पखियुनि जो वलर ओ दरिया या पाणी खां ईअं घुत हणंदो आहे तेज़ी सां हिकिड़ी हिन बाग खां वठंदसि ॿी हिन बाग खां वठंदसि अल्लाह साईं ॾे वठी वेंदसि ऐं हिन खे बेश्त जी मोकल वठी ॾेई अंदरि बेश्त छॾे हाणे इहो सौदो सवलो आहे या न सस्तो आहे या न बिरादरान इस्लाम हक़ीक़त इहा थी त अॼु तो ॾिठो आहे हिकिड़ा कराची में दुकान खोलिया थी उन्हनि खे सुपर स्टोर छॾींदा आहिनि वॾनि शहरनि में सुपर स्टोर सुई सॻे खां वठी ओ जहिड़ी बि शइ आहे उहा अंदरि पई आहे उन स्टोर वॾा स्टोर वॾा दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि आहे उन में अंदरि वञे त काॾे ज़रूरत न पवंदी ॿिए दुकान ते वञण ईअं यादि करे छॾ जमायत अहले सुन्नत सुपर स्टोर अथई छाजो नेकियुनि जो छो
सुपर स्टोर आहे जमायत अहले सुन्नत इन करे जो जमायत अहले सुन्नत वञी मदीने जे साईं खे चिबड़ी अहले सुन्नत अल्लाह साईं खे का बि नेमत लाथी आहे मदीने जे साईं ते कुरान नाज़िल कई त मदीने जे साईं ते कुरान जा जेके भी अहकाम मदीने जे साईं ते रहमत लिल आलमीन बनाई त मदीने जे साईं खे शफीउल मुज़निबीन बनाई त मदीने जे साईं खे शफाअत उज़मा जो मालिक बनाई त मदीने जे साईं खे नबियत जो ताजदार बनाई त मदीने जे साईं खे नबूवत जो सिलसिलो रिसालत जो सिलसिलो पूरो कई त मदीने जे साईं ते दीन पंहिंजा पूरा कई त मदीने जे साईं ते ईअं जेका भी नेमत आहे मदीने जे साईं ते आहे पर अॼु हिकिड़ी वॾी ॻाल्हि थो ॿुधायां पाण ई ख़ुशी ने मीलाद शरीफ़ न थियो थी त भई कंदे छो त मीलाद शरीफ़ जो मतिलबु आहे महबूब जे आमद ते ख़ुशि थियणु इहो आहे न हाणे इन्ही ते ख़ुशि न थींदे साईं जी आमद ते बाक़ी कंहिं ते ख़ुशि थींदे मौत खटे अचनि त ख़ुशि थी वॾेरो नाली ॾेई त बि ख़ुशि थिए नौकरी मिले त बि ख़ुशि थिए हे ख़ुशि थी हिन साईं जी आमद ते जेके पैसा मीलाद में तू ख़र्च करे उहे पैसा वधी वञे छो त ख़ैरात भी थिया सदको भी थियो रब जे शुक्र में भी विया मदीने जे साईं जी आमद में भी असली सोन थी विया नारा हणी दुरूद सलाम पढ़ी मीलाद शरीफ़ जी महफ़िल में त तुझे वजूद के फ़ाइदो खुशी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी खुशी करे अबू लहब कई जॾहिं उन्हीं खे फ़ाइदो थियो त ॿियनि खे छा थो कनि बिरादरान इस्लाम हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां हाणे यादि कजांइ अल्लाह ताला त बादशाह आहे मालिक भी आहे बेपरवाह भी आहे बेपरवाह भी थी बाबा मुल्कनि जा मुल्क हीअं हुअं करे त केरु छा कंदो वताए फ़क़ीर जी ॻाल्हि पढ़ियमि त फ़क़ीर जो घिटी वठो लॻियो पियो वञे त जुती बि फ़क़ीर वटि कान आई त पेर में कंडो लॻुसि अची रड़ियूं शुरू कयूं कंडे ते एॾियूं त वॾियूं रड़ियूं कयूं जो माण्हू घरनि मां निकिरी डुकंदा आया पर फ़क़ीर साईं छा थियो चए कंडो लॻो आहे पर वॾियूं ॻाल्हियूं पियो करे हिकिड़े जो फ़क़ीर हाणे तोखे असां छा चऊं नंढे ॿार खे बि कंडो लॻंदो आहे त तो जहिड़ियूं ताऊं न कंदो आहे हेॾियूं रड़ियूं कयूं थी मुल्क मथे ते खयो थी कंडे जे करे सही चरिया अल्लाह वॾो बेपरवाह उन फरमायो आहे त तुंहिंजे सहण खां वधीक ॿार न रखंदो मां हाणे जे अॼु मां कंडो सही वियुसि त सुभाणे को तीर भालो हणंदो त इहो कंडो सही वियो आहे त हाणे वरी थोरो वधीक रखूंसि उन करे अॻे ई रड़ियूं थो कयां त मां सहण जहिड़ो न आहियां कंडे ते रड़ियूं थो कयां त मां सहण जहिड़ो न आहियां त उन ते माफ़ी ॾेई छॾे अदा अल्लाह बेपरवाह बि त आहे न अल्लाह ताला जे बेपरवाही जी आयत महबूबन तिलावत कई त क़यामत जो ॾींहुं थींदो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे रब फरमायो त तूं मुंहिंजो दोस्त आहे हाणे अल्लाह ताला जो दोस्त केरु थींदो दोस्त थियनि हेसी जेसी न हर को त कोई न थी सघंदो रब वहदहु ला शरीक लहू उन जहिड़ो को आहे ई कोन उन जो को मिसल ई कोन्हे उन जो को मिसाल ई कोन्हे उन जो दोस्त केरु थींदो पर अल्लाह पाण जो कंहिंखे दोस्त बणाए त पोइ ॿियनि जो छा वेंदो अल्लाह साईं पाण जो फरमाए त तूं मुंहिंजो दोस्त आहीं त सॼे मुल्क जा मुला मौलवी करे सघनि त कुझु न करे सघनि मदीने जे साईं खे जो फरमाए त तूं मुंहिंजो महबूब आहीं त तूं असां छा कंदासीं पोइ कीअं हुनजो बैत आहे त जे यार होवे राज़ी त क्या करे सीतासी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे रब दोस्त सॼो खलील अल्लाह फरमायो त क़यामत जे ॾींहुं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उम्मत जब ईंदी त वक़्तु ॾाढो सख़्तु हूंदो
टाइम सख्त हूंदो हिन ई गर्मी विच कढिजे आहिनि क़यामत वारी गर्मी त अलाए छा हूंदी पोइ अल्लाह साईं खे अर्ज़ कंदो त मालिक हे उमत आहे हाणे जन मुंहिंजी पैरवी कई उहे मुंहिंजा हिन माखे ॾे त बेश्तो वठी वञा बाक़ी जन नाफ़रमानी कई आहे नाफ़रमान थिया आहिनि बाना आहिनि तुंहिंजा वण ई त छॾेनि बख़्शींदड़ आहे जे न त बि तुंहिंजा जीअं करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॿिए आयत अल्लाह फरमाई हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे फरमायो अल्लाह खे अर्ज़ कयो त मालिक हाणे तूं इन तुअज़्ज़िबहुम फ़इन्नहुम इबाद तूं इन्हनि खे अज़ाब कंदे त बाना त तुंहिंजा आहिनि ॿिए जो छा वञे अल्लाह जी मर्ज़ी आहे न साड़े बचाए जेको बि करे ख़लक तरफ़ जी आहे न भाउ ॿिए जो कंदा आहिनि तूं वठे न वठे बख़्शे त तूं बख़्शे सघे ताकी तुंहिंजा बाना आहिनि हाणे इहो असुल में इहो आहे त उन्हनि मामिलो छॾियो रब मालिक तूं जीअं करे असां बि ज़रूरत अचे त जीअं इहा आयत नाज़िल पढ़ी मदीने जे साईं पंहिंजे रहमत वारा हथ पार खणी कुझु ॻाल्हि करण लॻा रोइण लॻा अल्लाह साईं खे अर्ज़ु करण लॻा त ओ मुंहिंजा रब मुंहिंजी उमत बख़्शे ॾे मुंहिंजी उमत बख़्शे ॾे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वारो मामिलो मां अर्ज़ु न कया आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम वारो मामिलो मां अर्ज़ु न कया आहे मुंहिंजी उमत मुंहिंजी उमत मुंहिंजी उमत हाणे अहिड़ो महबूब कंहिंखे मिलियो आहे सभई वेठा आहियो मिलियो आहे कंहिंखे पंहिंजी उमत सां एॾे रहमत करण वारो कंहिंखे मिलियो आहे सुभान अल्लाह हाणे दिलासो में ॿुध जाए अल्लाह पाक जिब्राईल अलैहिस्सलाम खे मोकिलियो त वञ जिब्राईल मुंहिंजे महबूब खां पुछो छो थो रोए हालांकि रब ज़्यादा ॼाणे थो पोइ बि पुछई सरकार फरमायो त मूंखे उमत जी ॻणती आहे क़यामत जे ॾींहुं रब बेपरवाह हूंदो अल्लाह ताला फरमायो त वञे मुंहिंजे महबूब खे मुंहिंजो नियापो पैगाम पहुचाए जिब्राईल त अल्लाह ताला जो फरमाए त तुंहिंजे उम्मत जे बारे में तोखे राज़ी कंदुसि बस न तोड़े बेपरवाह आहियां तोड़े उम्मत तुंहिंजी गुनहगार हूंदी दोज़ख बि आरींदासीं कुल सलात नौ टुकड़ा टुकड़ा करे उन्हनि खे केराईंदासीं गुनहगारनि खे पर तुंहिंजी उम्मत जे बारे में तोखे राज़ी कंदासीं ऐं तोखे न विसारींदासीं अल्लाह हाणे इहो जो वाइदो थियो त पाण फरमायो त जिब्राईल रब जा वाइदा थी विया रब सचो आहे पोइ हिकिड़ो बि उम्मती दोज़ख में वियो रहिजी वियो दोज़ख में त मां वाइदो यादि ॾियारे चवंदोमांसि त रब तूं सचो आहे मां सां त वाइदो कयो त तुंहिंजो उम्मती दोज़ख में न तोखे राज़ी कंदासीं इहो बि कढी ॾे त मां राज़ी आहियां हाणे इन खां मथे कहिड़ी नेमत मिले जंहिं ते ख़ुशी ॼमे इन खां वॾी नेमत का आहे इन खां वॾी नेमत का पोइ असां निस्बत सां ख़ुशी कंदा आहियूं पोइ हिकिड़ा माण्हू वरी चवंदा आहिनि त न कयो अड़े हिन में तूं को दोल ॾिसे को साध ॾिसे का गैर शरई हरकत ॾिसे त पोइ तूं भली चओ त न कयो सॼे जो सॼो शरीयत सां अॼु क़ुरान शरीफ़ पढ़ियूं क़ुरान शरीफ़ पढ़ियूं क़ुरान शरीफ़ पढ़ण सवाब न बरकत न क़ुरान जो पढ़ियो त बरकत जलसो त मीला मौलूद शरीफ़ पढ़ियूं मदीने जे सोने साईं जे साम्हूं बि मौलूद पढ़ंदा नातू पढ़ंदा पाण त ईअं बि फरमायूं त जेको मुंहिंजे शान में बैत चवंदो उन खे बि क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत कंदुसि साईं जे चाचे हज़रत अब्बास साईं अर्ज़ु कयो तबूक जी जंग त पाण वापसि थिया चए साईं मां तुंहिंजे लाइ बैत चया अब बैत त उन महबूब लाइ चइबो आहे जेको मिठो हुजे न जेको त असाबनि खे साईं मिठो आहे न इहे माण्हू था चवनि त न साईं मिठो न आहे साईं मां बैत चया आहिनि तुंहिंजे लाइ पढ़ा पाण फर्ज़ पढ़ अल्लाह साईं जी मुंहं खे सलामत रखे
जेको भी मौलूद पढ़ंदो न मदीने जे साईं जी तारीफ़ कंदो वात सलामत हुंदुसि मुंह सलामत हुंदुसि गुलाम नबी जी ॻाल्हि हवा करो थोड़े बीमार जो चए पियो त मूं ते बि महिरबानी सदक खां सवा करे वञ मां ला इलाज आहियां दर ते दुआ करे डॉक्टर कढी छॾियो त बि ठीकु त थी वियो हाणे वञिणो त ज़रूरु आहे हर कंहिंखे पर तव्हां कई त दाद थियो न हा पोइ मौलूद शरीफ़ हिन में अबा हे जेको हाणे मानी खाईंदो इहो रैसे इजाज़त जे करुस त कोन्हे न कजो त अबा तूं ते या भत जा देवी अल्लाह वास्ते ख़ैरात कद सदको बद रब जे वास्ते बद उन ॾींहुं मां हदीस शरीफ़ पढ़ी हिकिड़े असां बि पुछियो मदीने जे साईं को त साईं भलो अमल कहिड़ो आहे भलो जेको फ़ाइदो ॾिए पाण फरमायूं ॿुध हिकु त अलाह जा फ़र्ज़ आहिनि उहे त करणा आहिनि पोइ मिस्कीन ग़रीबनि खे खाधो खाराए त भले में भलो अमल हाणे जो ग़रीब खाईंदा ॿिया खाईंदा साल जो सेंदो ग़रीब वणे ई नथो पोइ कावड़े वटि त काॾे वियो हाणे पाण चूंडनी ॾयूं हलियो वियो ईअं न त तूं बि वेह हो हलियो वियो न ओहो बीठो आहे बीठो आहे साईं जवान आहे भॼण वारो नाहे साईं साले जो त ॻोठ आहे पर हो पियो मछराए न मछराए त उहो पियो हाणे ग़रीब बि खाधो खाइनि मिस्कीन बि खाइनि जेको न खाए उन खे सदका ताईं अदा अचु सुञाणो न सुञाणो अदा अचु मीलाद खां महबूब जो आहे यार भलो अमल इहो बि पर जाथे बि मदीने जे साईं जी ॻाल्हि हले शुक्राने सां छा सां शुक्राने सां मीलाद में ॻाल्हि हलंदी आहे साईं जी शुक्राने सां त अल्लाह साईं तुंहिंजा शुक्र जो तो मदीने जो साईं ॾिनो मीलाद में इहो वाक़िअ पियो हूंदो आहे महबूबनि जा असाब सवरा पाण में ॻाल्हियूं पिया कनि त अल्लाह साईं तुंहिंजा थोरा जो तो इस्लाम ॾिनो असांखे ऐं तुंहिंजा एहसान शुक्राना कयूं था मदीने जो साईं त पाण फरमायूं त तव्हांजे इन ॻाल्हियुनि कचहरी करण वारे अमल ते अल्लाह बि फ़ख़ुर थो फरमाए त उनजा मलाइक बि ख़ुशि थी फ़ख़ुर था कनि मीरा शरीरो थी अबू लहब ख़ुशी कई ख़ुशी आहे बुखारी शरीफ़ जी हदीस आहे त सूमर जे ॾींहुं अज़ाब बि घटि थियुसि आंगुर मां रब खीर बि कढी ॾियोसि आंगुर मां ख़ुदा खीर पढ़े पियो केरु पढ़े खीर बि चई त मां सां छो महिरबानी थी आहे मां त इस्लाम ई क़बूल न कयो ॿुधायो पियुसि त पाणी आज़ाद करे जेका ख़ुशी कई आई चयो आहे त भाइटे जी कई त तुंहिंजो भाइटो हो असांजो त महबूब रसूल क़यामत ताईं इज़ा ॾींदासीं हाणे अबू लहब खे ख़ुशी करण में मिले अल्लाह ॾांहुं को बि फ़ाइदो त कलमे पढ़ण वारे खे ख़ुशी करण में छा मिलंदो जन खे नाहे करणी उन्हनि जो मिसाल थी मवाली वेठा हिन ॻोठ में त मवाली कोन्हनि ईअं न त कावड़ जमूं पऊं वेठा सुल्फी पी मूंखे गाॾी ॾियनि हाणे मवाली में वेठा हा मवालियुनि जा मथा आउट चरस पी पी हिक जी बि हाणे हिकिड़े डाक जो डाक जो सम्झो था न बैटरी बत्ती जेका राति जो बाले टुनू जो चई त हीअं लाइट जो मुंहुं मथे हो लाइट मथे पे ईअं जो कई त ॿिए ॾे ॾिठई ॾिसे थो चई हा हिन ते चढ़ी वेंदे वड़ियो आहे चढ़ी वेंदुसि हिन ते हाणे लाइट ते चढ़ंदो लाइट जो रोशनी ते पियो चई जेतिरी ताईं वञे थी इहे थी मवाली हिकु ई ॿी ॻाल्हाईंदा चढ़ी वेंदुसि चए चङो चढ़ी ॾेखार मां चढ़ा उन महिल वरी तूं बंदि करे त मां किरी पवां न करणो कमु ईअं थींदो थी न साईं विधाता अब छो विधा न कम ॾोहा मदीने जे साईं न कयो
अज हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, हिकिड़ा अहिड़ा कम जेके सरकार खे पसंदि आहे तभी तो असांजे लाइ जेके आहे मनव कयूं यानी असांखे न रखियूं ॾंदड़ जेको कंदा आहियूं वज़ू असां महबूबनि खे ॾाढो पसंदि हो, पर फरमायूं त मता मुंहिंजी उमत खे ॾुखियो लॻे इन करे मां तव्हांखे बार नथो रखां। त इन जो मतिलबु इहो त न जेको कमु सरकार न कयो त तूं करे ई न ॾंदड़ पसंदि हो हर वज़ू सां पोइ असांखे उनजो मुकल्लफ़ न बणायो, पर सरकार त मिलाद कयो न, ख़ुशी कई न, असां बि ख़ुशी कयूं था, महबूब बि ख़ुशी कई न, रोज़ो रखियो। नबी जी ख़ुशी त रोज़े सां थींदी नफ़ली सां, मोमिनतूं जी ख़ुशी थींदी मदीने जे साईं जे ज़िक्र करण सां। छो जेको भी अल्लाह जो ज़िक्र करे नमाज़ पढ़ंदे पढ़ंदो कर, पर उनमें दिल जो हुजूर खपे, छो त हिन कायनात जो ख़ालिक मालिक रब अल्लाह जे आॾो वञे त पंहिंजी दिल हाज़िर कर, क़ल्ब हाज़िर कर, न कंदे त मोटाए बूथ ते हणाईंदो आहे त बाक़ी वरी तुंहिंजी ज़रूरत आहे। मदीने जे साईं अर्ज़ु कयुसि त मालिक माते को मुंहिंजो उम्मती दुरूद पढ़े, छो त दुरूद बि रब खे दरख़्वास्त माते को दुरूद पढ़े मता ख्याल बे पासे हुजेसि, मोड़ो बे पासे हुजेसि, मां यादि न हुजांसि एॾो मालिक साईं तोॾे उहो ओतिरो हुजो तवजह न हुजे त बि हुनखे मोटाए न ॾिजांइ, क़बूल कजांइ। साईं खे प्यारा एॾे महबूब जा मथे गुज़रंदे त मदीने जे साईं जो ज़िक्र कंदे त बेड़ा पार थी। मिलाद शरीफ़ अॼु जे दौर में त बाबा अञा ज़रूरी आहे, माण्हू मुनज़ थी विया, माण्हुनि ॿिया नबी बणाया, कादियाननि ॿियो नबी ठाहियो, अलाए केतिरे नबी बणाया पंहिंजा, पर अॼु यादि रख मिलाद मल्हाइण वारो गुनहगार हूंदो, बाक़ी ॿिए नबी खे नबी न मञींदो, अहंकार हूंदो, गुनहगार हूंदो, वीचारो खुटल हूंदो, पर हूंदो मदीने जे साईं जो गुलाम उन रंदो जेको त नबी न मञींदो। या बरकत थी मिलाद जी, या बरकत थी मदीने जे साईं जे मोहब्बत जी, साईं सां मोहब्बत करण वारनि जे संगत जी, अल्लाह वारनि जे दर ते वञण जी, ॿियो कम्युनिस्ट न थींदो। मिलाद मल्हाइण वारो कम्युनिस्ट न थींदो, उहे ताते कावड़ा वेठा न पाण जो जहान हले, छो छेता थिया आहियो मस्जिदनि में मरण खां पोइ कुझु कोन्हे। उहे हिकिड़े मौला अली साईं खे अर्ज़ु कयो, ॻारे छॾियो पाण खे, में अधु राति जो निबाज़ू था पढ़ो, ॾींहं जो निबाज़ू था पढ़ो, रोज़नि में बुखनि में, अलाह जो हुकुम आहे, पाण फरमायो अलाह जो हुकुम आहे। साईं कोन्हे क़बर में कुझु बि कोन्हे, माण्हू मरी वियो छुटो, गोश्त ॻरी वेंदा, हॾा ॻरी वेंदा, कुझु कोन्हे। मुर्गी फरमाइश कुझु कोन्हे, चई हाणे मौला अली साईं खां फरमाइश अबा जे मरण खां पोइ कुझु कोन्हे, जीअं तव्हांजे लाइ कुझु कोन्हे त असांखे बि त कुझु न थींदो न। चई न, चई पर जे मरण खां पोइ कुझु आहे, अल्लाह जे रसूल जो फरमान सचा, क़ुरान सचा, अरे तव्हां पोइ सड़ी वियो, असां उते मज़ा कंदासीं। उहो अमल आहे मिलाद शरीफ़, ख़ुशी करण मदीने जे साईं जी, जो उन्हनि खे अल्लाह साईं रिज़्क़ में बरकतूं ॾिए, साल जा अमन ॾिए, ॿियूं महिरबानियूं फरमाए, तंहिंजे करे जन मिलाद शरीफ़ न कयो आहे कयो। अल्लाह ताला हिन मदरस खे बरकत ॾिए, रईस जी महबत में बरकत ॾिए, तव्हां सोनी जमायत खे ख़ैर भलायूं असांखे नसीब फरमाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मालिक मिठा मिलाद शरीफ कबूल फरमाए। शुक्रानो ॻायो अथसीं तुंहिंजे एहसान अज़ीम जो, जमायत ॻायो आहे, रईस वारनि ॻायो आहे, कबूल करे। बचड़े दस्तार कई आहे क़ुरान मजीद जी, क़ुरान जो नूर ऐं इस सीने में अखर लफ़्ज़ मुबारक उहे यादि बीहनि से क़यामत जे ॾींहुं क़ुरान मददगार हे जेके आया आहिनि उमेद जी झोली खणी या झोली भरे ॾिजां। दर तुंहिंजो मस्जिद ज़िक्र तुंहिंजे महबूब जो, अॼु मिठे जो, शुक्रानो तो रब जो, नेमत तुंहिंजे महबूब जे आमद जी ऐं क़ुरान मजीद जे
हिफ्ज़ करण जी अॼु को खाली न वञे औलाद खपे त औलाद मिले शफ़ा खपे त शफ़ा मिले कर्ज़ मर्ज़ा त उहो दूर थिए पर हिदायत सभिनी खे नसीब थिए रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार।